नवाब शाह में गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी पुलिस कैदी तमामु घणी ज़ोरनि ते आहे। तव्हां ॾिठो त नवाब शाह में तरक़ी पसंद पार्टीअ जे मर्कज़ी राब्ता सेक्रेटरी निसार कीरियो जे भाउ सलमान कीरियो खे अॼु खां 12 ॾींहं अॻु पुलिस खंबे गुम कयो ऐं वारसनि जॾहिं वञी ॻोल्हा कई पुलिस थाणे ते एनसी दाख़िल कराई। उन खां पोइ टे ॾींहं ओचितो ख़बर पई त सलमान कीरियो नवाब शाह जी अस्पताल में हथकड़ियुनि में आहे ऐं हुनजे जंग खे फायर करे ज़ख़्मी कयो वियो। पुलिस ॼाणायो त हीउ मुक़ाबिलो थियो आहे ऐं सलमान कीरियो मुक़ाबले में ज़ख़्मी थियो, गिरफ़्तार थियो ऐं 2 ॼणा ॿिया हुनजा साथी भॼी विया आहिनि। उन खां पोइ तरक़ी पसंद पार्टी मुसलसल 8 ॾींहंनि ताईं प्रेस क्लब जे अॻियां 244 कलाक लॻभॻि एहतिजाजी धरणो हणी ऐं वेठी। तरक़ी पसंद पार्टी जी मर्कज़ी क़यादत, तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन हिकिड़ो मुतालबो कंदा रहिया त सलमान कीरियो खे जेका बंदूक खई वई आहे उनजी जांच थियणु खपे, उन लाइ इंक्वायरी कमेटी जोड़णु खपे। को बि माण्हू जेकॾहिं को क्रिमिनल हूंदो आहे त उनजो को क्रिमिनल रिकॉर्ड हूंदो आहे, पुलिस उहा पेश कंदी आहे, या वरी क्रिमिनल माण्हुनि जा कॾहिं बि वारस प्रेस क्लब जे अॻियां जी एतिरो वक़्तु वेही एहतिजाज न कंदा आहिनि त इंक्वायरी कमेटी ठाहियो। छाकाणि त सलमान कीरियो कोई पॉलिटिकल वर्कर हुई, पार्टी जे हिकिड़े राब्ता सेक्रेटरी जो भाउ, इन करे तरक़ी पसंद पार्टी इहो मुतालबो कंदी रही त इंक्वायरी कमेटी ठाहे ऐं सलमान कीरियो जे हिन पूरे मुक़ाबले बाबति जेको पुलिस दावा करे थी मुक़ाबलो आहे उन जी जांच कई वञे। पर थियो छा? थियो इहो त इन पुरन जदोजहद खे हुननि कमी न धरियो ऐं पोइ इन सॼी पस मंज़र जी जेका हक़ीक़त आहे साई आहे त तरक़ी पसंद पार्टी सिंध जे अंदरि मज़ामती किरदार सां गुज़िरियल 30 सालनि खां पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कंदी रहे थी। गुज़िरियल साल भंडनि जा नौजवान क़तल कया विया, तॾहिं सिंध में ज़रदारी लीग जी हुकूमत हुई। निसार कीरियो उन्हनि क़तल थियल माण्हुनि खे जे लाशनि खे खणी उन्हनि जे वारसनि सां गॾु नवाब वली मोहम्मद जे नेशनल हाईवे खे बंदि कयो ऐं लाॻीतो 4-5 ॾींहंनि जे एहतिजाज खां पोइ ॻाल्हियूं थियूं। पुलिस आई, DC आयो, इंतज़ामिया आई ऐं उन्हनि जेके मक़तूल हुआ उन्हनि जो केस दाख़िल थियो। अॻिते हली पोइ उन्हनि जो फ़ैसिलो थियो। अॻिते हाणे ताज़ो जेको वेझर में थियो महीनो पहिरीं माड़ी जलबाणीअ जे माण्हुनि खे जेके आम ॻोठाणा हुआ उन्हनि ॻोठाणनि खे मुल्क जे रियासती इदारनि, पुलिस जे इदारनि गॾिजी ऐं उन्हनि खे शहीद कयो ऐं पोइ इहो दावा कई त हीअ असां ख़ुदकश बमबार हिन ॻोठ में मौजूदु हुआ, असां उते वियासीं, असां ते हमिलो थियो ऐं हीअ दहशतगर्द मारिजी विया। पर पोइ मिसाल कीरियो ई हो जो उन्हनि ॻोठाणनि जा लाश खणी ऐं सकरनि वटि धरणो हणी वेही रहियो। पोइ हुन में ॿियूं सियासी पार्टियूं ॿिया अॻुवान अची शामिल थिया। 2 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हियूं थियूं। ॻाल्हियुनि खां पोइ बेनाम FIR कटी वई ऐं ॻोठाणनि ते FIR कटी वई। पोइ वज़ीर आला हाउस में हिकिड़ो जुर्गो थियो। उन जुर्गे में रियासत जा जेके सहूलियतकार माण्हू हुआ उन्हनि रियासत जे सहूलियतकार माण्हुनि सहूलियतूं पैदा करे ॾिनियूं ऐं वारसनि खे राज़ी कयो त तव्हां जेको माण्हू जेके तव्हांजा मारिजी विया आहिनि रियासती इदारनि जे हथां उन्हनि जा तव्हां पैसा वठो। पोइ 80 लख रुपया फी खून जा तय थिया ऐं ज़ख़्मीअ जा 20 लख रुपया तय थिया। ऐं पोइ जंहिं रिटायर्ड ब्रिगेडियर हास नवाज़ चयो त दहशतगर्दनि उन अची माड़ी जलबाणी जे ॻोठाणनि सां ताज़ियत कई ऐं चयो त हीअ शहीद आहिनि। रियासत खे छाकाणि त तरक़ी पसंद पार्टी सहूलियत वारो या सहूलियतकारी वारो कमु नथी करे, अंडर टेबल ॻाल्हियूं नथी करे, जो उन्हनि जो हिसो नथी थिए, उन्हनि खे इन्हनि समूरनि खूननि खां माफ़ी नथी ॾियारे। इन करे इहो फ़ैसिलो कयो वियो त हिन नवाब शाह जे इलाइक़े में तरक़ी पसंद पार्टी जा जेके साथी आहिनि ख़ुसूसन निसार कीरियो ऐं उन्हनि जी सॼी टीम उन्हनि खे तकलीफ़ न आणिजे, उन्हनि खे जेलनि में विझिजे, उन्हनि जी मथां पूरियूं FIR दाख़िल कजनि। शुरूआत इहा कई वई। सलमान कीरियो खे बंदूक कई वई पुलिस जी ऐं उनखे ज़ख़्मी करे अस्पताल में उछलायो वियो। पोइ निसार कीरियो, सुभान खान मक्सी ऐं ॿियनि दोस्तनि जे मथां ATC कोर्ट जा केस दाख़िल कया विया। 2 ॾींहं पहिरीं पार्टी जो चेयरमैन तरक़ी पसंद पार्टी जो जनाब डॉक्टर कादर मक्सी साहिबु उहो आयो नवाब शाह में धरणो ख़तमु कराई। हुन ऐलान कयो त हर अंगारे ते नवाब शाह जे अंदरि हड़ताल कराई वेंदी। अॼु हुन सिलसिले में हड़ताल थी ऐं सुबुह खां वठी पुरमन हड़ताल हुई। हिकु बि फायर न थियो, हिकु बि दुकान खे पथर कोन लॻो, हिकिड़ो शीशो गाॾी जो कोन टुटो। पुरमन हड़ताल हुई। उन हड़ताल में ताजिर शामिल हुआ, उन हड़ताल में शहरी शामिल हुआ। अञा ताईं नवाब शाह शहर बंदि आहे।
नवाब शाह जूं गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी हालतूं कई ख़राब आहिनि रोज़ उते फुरूं थियनि थियूं धाड़ा लॻनि था माण्हुनि खे ॾींहुं ॾिठे जो अगवा कयो वञे थो उन्हनि खां मोबाइल फुरी वञे थी उन्हनि खां मोटरसाइकिलूं फुरी वञनि थियूं दुकाननि तां फुरूं कयूं वञनि थियूं ऐं आइस ऐं हीरोन ऐं ॿी मंशा जो तमामु वॾो कारोबार हले थो ऐं सभु इहो पुलिस ऐं ॿियनि रियासती इदारनि जे सरपरस्ती मिले थो इन करे माण्हू जेके नवाब शाह जा हुआ अॻे ई इन पुलिस गर्दीअ ऐं क्राइम जे करे परेशान हुआ त उन तरक़ी पसंद पार्टी सां सहकार कयो अॼु सॼो ॾींहुं नवाब शाह बंदि हो पर पोइ शाम जो उन इहो थियो त सुबुह जो जीअं तरक़ी पसंद पार्टी जा नौजवान रैली जी शिकिल में पुरअमन तरीक़े सां नवाब शाह में रैली कढी निकिरी अॻिते बाज़ार मां गुज़री विया त पुलिस उन्हनि ते तशदुद कयो ऐं ज़िले जे अॻवान बुडल मक्सी शाहनवाज़ कीरे खे अली नवाज़ गात्यार खे गिरफ़्तार कयो वियो उन सां गॾु 20 खनि ॿिया पार्टी जा कारकुन उहे गिरफ़्तार कया विया उन बावजूद में पार्टी जा समूरा साथी पुरअमन रहिया किथे बि कंहिं सां ॿिए कंहिंजो को बि जहिड़ो झगड़ो न थियो शाम जो ओचितो तरक़ी पसंद हाउस जो घेरो कयो वियो नवाब शाह जी तरक़ी पसंद हाउस में निसार कीरियूं ऐं ॿिया दोस्त मौजूदु हुआ उन्हनि जी गिरफ़्तारी जी कोशिशि कई हुई इन दौरान तरक़ी पसंद नारी तहरीक जूं अदियूं जंहिंमें निसार कीरी जी अमर जेका 60 सालनि खां वरी उमिरि जी आहे दिलि जी मरीज़ आहे उन जूं भेनरूं ऐं कामिड़ रफ़ीक मला जी घरवारी अनीला रफ़ीक ऐं ॿियूं जेके नारी तहरीक जूं अदियूं ऐं ॿारड़ा उहे अची धरणो हणी वेही रहिया पुलिस उन्हनि ते काह कई बदत कई वहशत कई उन्हनि नियाणियुनि ते उन्हनि ॿारनि ते तशदुद कयो उन्हनि जूं गिरफ़्तारियूं कयूं ऐं अञा ताईं उहे पुलिस कस्टडी में आहिनि ऐं उन ते तमामु वॾियूं तशदुद कयो वियो ॿारनि खे मारियो वियो लठियूं हयूं वयूं औरतुनि खे लठियूं हयूं वयूं त इहा जेका सिंध जे अंदरि ख़ुसूसन नवाब शाह जी पुलिस जेका दहशतगर्दी पैदा कई आहे जेका पुलिस गर्दी पैदा कई आहे उनजी जेतिरी मज़मत करे ओतिरी घटि आहे सिंध जे अहले इल्म सिंध जे बाज़मीर माण्हुनि कलमकारनि खे असीं गुज़ारिश कयूं था त नवाब शाह जे अंदरि ही जेका पुलिस जी दहशतगर्दी आहे पुलिस गर्दी आहे उनजे ख़िलाफ़ पंहिंजो आवाज़ बुलंद कयो ऐं तरक़ी पसंद पार्टी जे हिन पुरअमन जदोजहद जो हिसो थियो तरक़ी पसंद पार्टी सां हिन रियासती दहशतगर्दी जी जेका ही लहर पैदा थी आहे तरक़ी पसंद पार्टी ख़िलाफ़ आणियल ऑपरेशन नवाब शाह शुरू कयो वियो आहे उनजे ख़िलाफ़ असां सां गॾिजी असां सां खुलो मिलाए असांजे साथियुनि जा हंजरा थियो असांजी नियाणियुनि असांजे माउनि ते उनजी मज़मत कयो ऐं असां सम्झूं था त हीअ सज़ा जेका आहे उहा बुनियादी तौर ते ढंढनि ऐं माली गलबानी जी जेका शहीद हुआ उन शहीदनि जदोजहद में रियासत जो सहूलियतकार न थियणु जदोजहद जी अॻुवानी वारो किरदारु अदा करणु माण्हुनि खे हिमतूं ऐं जुरतूं ॾियण वारो जेको ॾोह आहे उन ॾोह जे सिले में ही सॼो ऑपरेशन तरक़ी पसंद पार्टी जे नवाब शाह जे साथीनि जे ख़िलाफ़ जारी कयो वियो आहे तरक़ी पसंद पार्टी सुभाणे सुबुह खां 7 बजे खां वठी राति देर ताईं नेशनल हाईवे इंडस हाईवे ते धरणनि जो ऐलान कयो आहे ऐं ही पुरअमन धरणा हूंदा ऐं कोशिश इहा हूंदी त जेको ही पुलिस गर्दी थी आहे उनजी तदारक थिए गिरफ़्तार थियल साथियुनि खे आज़ादु कयो वञे सलमान कीरियो जी जेका बंदूक कई वई उनखे ज़ख़्मी कयो वियो इहा हिकिड़ी ह्यूमन राइट्स वायलेशन आहे इंसानी हक़नि जी लताड़ आहे त कंहिं माण्हू खे सियासी कारकुन खे वठी तव्हां हुनखे बंदूक हणी ज़ख़्मी करे ऐं नाड़ियल ॼाणायो इन जी इंक्वायरी थिए इंक्वायरी कमेटी जोड़ी वञे ऐं मौजूदा जेको SP आहे जंहिं अॼु असांजे औरतुनि नियाणियुनि माउनि भेनरुनि ते नारी तहरीक जे अदरनि ते तशदुद कयो आहे उनजी बदिली कई वञे